नाज़रीन, सिंध में ज़रई पानी के हथरादू खोट खिलाफ़ जस्कम पारा गढ़ियसन में अज एहतजाज किया पियो वञे। उन सिलसिले में अचो तो जस्कम अगुवाणनि ऐं कारकुननि सां ॻाल्हि ॿोल करियूं तो उहे जेके इन बाबति छा था ॿुधाइनि, संदनि कहिड़ा मुतालबा आहिनि। सिंध में शदीद बहरान है पानी की खोट जो। सिंध गवर्नमेंट एपा आपाशी वज़ीर या सिंध गवर्नमेंट फेडरल गवर्नमेंट भी नून लीग जी ऐं पीपल्स पार्टी जी गडियल है। असां सिंधन ते रहम करे असांखे पानी जो हक़ ॾिनो वञे। जीअं त हिन वक़्तु असांजो एहतजाज आहे पानी जे हथरादू खोट ख़िलाफ़। असांजो कासो सिंध गवर्नमेंट का मुतालबो था क्यों तो असांजे आबादगारनि खे जल्द में जल्द पानी ॾिनो वञे, छो जो ही मौसम आहे जेको ॿिज पोखण जी। जेकॾहिं असांखे पानी नथो ॾिनो वञे त असांजे लाइ जेको आहे सो असांजा जेके आबादगार खे जेको आहे सो नुक़सानु थिए थो। ऐं जेको आहे हिन वक़्तु असांखे एतिरी शदीद खोट आहे जेको आहे सो जानवरनि जे लाइ बि पानी न आहे। असां जेको आहे सो गवर्नमेंट खे अपील था कयूं जल्द में जल्द असांखे पानी ॾिनो वञे। जेकॾहिं असांखे पानी न ॾिनो वियो त असांजो सख़्तु एहतजाज कयो वेंदो। असां अॼु हिन एहतजाज जे ज़रिए जेको आहे सो इहो पुरज़ोर मुतालबो था कयूं त सिंध सां जेका नाजाइज़ियूं ख़तमु कयूं वञनि। सिंध खे पंहिंजे हिसे जो पानी जेको आहे सो ॾिनो वञे। आबादगार पूरी सिंध में सरापा एहतजाज लॻा पिया आहिनि, पर हिन टाइम ताईं को ॿुधण वारो न आहे। सिंधु दरिया जे पेट मां वारी पई उॾामे। सिंध जूं शाखूं ऐं सिंध जा वाह सुकी विया आहिनि। सिंध जूं ज़मीनूं जेको आहे सो बंजर लॻियूं पियूं आहिनि। जल्द खां जल्द जेको आहे सो सिंधु दरिया में पानी छोड़ कयो वञे त जीअं सिंध जा आबादगार जेको आहिनि परेशानी खां बची सघनि ऐं पंहिंजी जेको आहे सो ज़रई ज़मीन आबाद करे सघनि। सिंधु दरिया जी जेको पानी न हुजण जे करे जेको पंजाब असांजो पानी रोकियो आहे, इन जे करे आहे जेको हे कुदरती जेको पानी जी खोट न आहे। हे जेका आहे पंजाब पारां जेको असांजो सिंधु दरिया खे जेको त पानी झले करे असांजे जेको सिंध सुकाइण जी हिकिड़ी साज़िश कई पई वञे। जेको सिंधु दरिया असांजे जेको सिंध जे अवाम जो जियापो आहे, सिंधु दरिया असांजे सिंध जे अवाम जो जेको जियापो आहे। असां पंहिंजो जियापो जेको आहे त ईअं जेको असां पंहिंजो पानी बंदि करणु उन्हनि खे कोन ॾींदासीं। जेकॾहिं असांजे टाइम ते ऐं असांजो जेको विर्छ मुताबिक़ जेको हिसे जो पानी जेकॾहिं असांखे न मिलियो त असां जेको त एहतजाजनि जो दाइरो बि वधाईंदासीं ऐं पंजाब जी जेका त रस्ता रोक बि कंदासीं। सही काफ़ी अरसे खां वठी सिंध सां हर हमेशह हर दौर में माटेली मार सलूक कयो आहे, ख़ासि करे पानी जी चोरी मामले ते। 1968 जे वाइदे मुताबिक़ 1991 वारे ठाह मुताबिक़ अॼु ॾींहं ताईं सिंध जो जेको हिसे जो पानी आहे उन ते हर हमेशह पंजाब जो कब्ज़ो रहियो आहे। इहा हिकिड़ी असांजी सिंध जे आबादगारनि सां जे ख़िलाफ़ु साज़िश आहे ऐं सिंध जी आबाद ज़मीननि खे बंजर करण जी नापाक कोशिशि कई वञे थी। छो त जॾहिं असांजो सॼो दारो मदार सिंध जो ज़रात जी आहे, ज़रात ते आहे। जॾहिं पानी न हूंदो, ज़मीन आबाद न हूंदियूं, आबाद ज़मीन असांजी बंजर थी वेंदियूं, ऑटोमेटिक जेके आबादगार आहिनि उहे कंगाल थी वेंदा ऐं असां ग़रीब मिसकिन फ़ाक़ा कशी ज़िंदगी गुज़ारण ते महांगाई जे करे अॻे असां पंहिंजो असांजी चेल भञी छॾे महांगाई वेतर पानी न आयो आहे। तव्हां ॿुधायो त अॼु ताईं मई महीनो शुरू थियो असां ॿिज पोखे न सघिया आहियूं। हाणे ॿिज पोखे न सघिया आहियूं त इहो सिधी ॻाल्हि आहे, सॼो दारो मदार सिंध ते पवंदो। असांखे इंतिहाई अफ़सोस ॾुख आहे त आख़िर असांजो सिंध जेको आहे असां हिन मुल्क जा वारिस न आहियूं, असांजो हिन मुल्क में हिसो न आहे। आख़िर सिंध सां अहिड़ो माटेली मां वारो सलूक वफ़ाक़ हर हमेशह कयो आहे। नाज़रीन, हिते एहतजाज में शरीक जस्कम अगुवाणनि ऐं कारकुननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त सिंधूअ ते जेको आहे त पाणी धाड़ो हयो पियो वञे, जंहिं सबबु सिंध जे ज़रख़े ज़मीननि खे बंजर बणाइण जी साज़िश आहे। ऐं हिननि वधीक चयो आहे त सिंध में अॻु में बि जेके आहे त बुख बदहाली ऐं बदमनी जी जेके आहे त राकास आहे। ऐं जॾहिं सिंधूअ ते धाड़ा हया पिया वञनि त पोइ सिंध जूं ज़मीनूं जेके आहे त बंजर बणिजी वेंदियूं। हिननि वफ़ाक़ी सरकार खां मुतालबो कयो आहे त उहे जेके आहे त सिंधूअ ते सिंधू जे पाणीअ ते धाड़े खे जेको आहे त बंदि कयो वञे ऐं सिंध खे जेको आहे त इरसा जे मुआहिदे मुताबिक़ पंहिंजे हिसे जो पाणी वक़्त से ॾिनो वञे तां त जेके आहे त सिंध जे आबादगारनि जो जेको मुआशी क़तलाम आहे उहो उन खां बची सघनि। कैमरा टीम सां गॾु अब्दुल गनी खोसो, जेकब न्यूज़, गढ़ियसन।